इलाइक़े कादिर नगर में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि जिन में हेल्प ऑर्गेनाइज़ेशन ऐं ह्यूमन राइट्स सोसाइटी तरफ़ां ॿोल मुतासिरीन ऐं ग़रीब माण्हुनि जी वहार जे लाइ मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई। अचो त इन सिलसिले में पाण तंज़ीम जे डॉक्टरनि ऐं हितां जे मुतासिर बीमार औरतुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू छा था चवनि। ॿियो मच्छर त मलेरिया आहे, डेंगी आहे, दस्तनि जूं बीमारियूं आहिनि, चमड़ियुनि जूं बीमारियूं आहिनि जिनखे स्केबीज़ चए थी, जंहिंमें ख़ारिश थिए थी, त उन जूं बि दवाऊं असां आंदियूं हुयूं। त उन सिलसिले में जेके बि उन्हनि जूं ज़रूरतूं हुयूं उन कोशिशि करे पूरे करण जी कोशिशि कई अथऊं। तक़रीबन जेको 700 खनि पेशेंट आया हूंदा ऐं तक़रीबन 150 माण्हू असां जेकॾहिं 4 डॉक्टर आहियूं त 150 खां मथे हर कंहिं पेशेंट ॾिठा आहिनि। यहाँ के लोग कितने आए हैं वो तो मैंने नहीं गिने, क्योंकि मैं देख रही थी मरीज़ों को, तो मैं काउंटिंग तो नहीं कर रही थी, लेकिन काफ़ी मरीज़ आए हैं। जब से हम आकर बैठे हैं तो भीड़ लगी हुई है। ज़्यादातर मैं बच्चों को देख रही हूँ, हमारे दूसरे डॉक्टर औरतों को भी देख रहे हैं, मर्दों को भी देख रहे हैं। ठीक है, मैंने जो यहाँ देखा है वो 2 चीज़ें ख़ास मैंने देखी हैं। एक तो जिल्द की ख़ारिश बहुत लोगों में है, और उसकी जो बुनियादी वजह है वो है सफाई। जॾहिं खुराक ही पूरी ना आहे त उन्हनि जी बीमारी उन्हनि को भी ज़्यादा थी वेंदियूं आहिनि। पोइ बाद में इहा बीमारी जो सीज़न सां ईंदी उहा बि वॾी कंदी ते माण्हुनि खे ख़बर ई न आहे कि अगरि मलेरिया अचे पियो त हुननि जी छा प्रिवेंटेशन करे सघूं था, प्रिकॉशन्स कहिड़ा वठी सघूं था। त हुननि जहिड़ी वजह को हिकु फैमिली जे माण्हू खे थींदा घर में रखंदा आहिनि, जब सडन खे अटैक थींदो पोइ ईंदा पिया आहिनि। ईअं न कि जॾहिं इनिशियल में हिकु थी वियो त अची ॾेखारी वेठूं त बाक़ी बची वञे हा। सामी मेमण, KTN न्यूज़।